पंहिंजी आ काहे चेसि जो तुंहिंजी आ गैरुल्लाह जे नाले हराम थी वई। ए अलाह जे नाले सुभाणे कोहूं था अली मस्जिद में, आहे या न आहे? अदा ढगी हूंदसि, कुझु त हूंदुसि न घर में, भींग ते त कोन वेठो आहे। ॿियो न त भे जेको तबलीग ते बिस्तरो खणी हलनि था, अब आयो बिस्तरो कंहिंजो आहे, चओ मेरा है। असांजी दावत खाओ, अपना खाते हैं। अरे तुंहिंजो अपनो खानो हराम कोन थो जो अपने नाले थी हो, हिते अलाह जो नालो विझे ई कोन थो। असां त खाऊं था अल्लाह जो सदके रसूलुल्लाह जे, कंहिंजे सदके खाऊं था? चो रसूलुल्लाह जे महबूब जे सदके खुदा खाराए थो। तव्हां अपनो था खाओ, वॾा मुशरिक हो। खुदा थो चवे मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, दुनिया में जेका भी चुरंदड़ पुरंदड़ शइ आहे सभु अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदी आहे। ऐं हे तबलीगी जमात वारा माण्हुनि खे धोखा ॾियण सां अपना खाते हैं। हाणे त साईं, हाणे त मज़ेदार ॻाल्हि, अॻे मर्द हूंदा, हाणे मायूं बि निकिरी पियूं आहिनि तबलीग ते। अॻे मर्द रुगो बिस्तरा खणी टोला करे हलंदा हा, हाणे असांजे मुल्क में औरतूं हिननि जूं काहे पियूं आहिनि, मायूं मायुनि में तबलीग थियूं कनि पियूं। अवां ज़रूर चवंदो त वीचारा तबलीग था कनि, भला हन, निमाज़ रोज़ो था ॾसनि, शरीफ़ हन, कंहिंजी न दावत खाइनि, न कंहिंखे ईज़ा आहिनि, न कंहिंखां बिस्तरो घुरनि, पंहिंजो खाई पंहिंजो ख़र्च करे तबलीग कनि था। अवां छो था ग़रीबनि ते नाराज़ थियो? मुंहिंजा अदा असांजी दुश्मनी का बि कान्हे का। अवां तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त इहे बि कट्टा वहाबी अथव। ज़ाहिर में चवंदा आहिनि हमारा किसी भी जमात से वास्ता नहीं है, हकीकत में ये कट्टा देवबंदी थव, कट्टा वहाबी थव। ये इन्हीं ग्रुप जा थव जंहिं ग्रुप में हे ॿिया वहाबी आहिनि। ये बेर वारा, ये अमरोट वारा, ये मुंहिंजा प्यारा दोस्त ठेड़ी वारा, ये बाईजी वारा, ये पन्ने आकिल वारा, ये लाड़काणे वारा, खालू खटरी वारा, ये सभु इन हिकिड़े ग्रुप जा हल। इन सभिनि जो पाड़ो हिकिड़ो आहे, ॾाॾो नानो माउ हिकिड़ी अथनि, हिकिड़े ई अक़ीदे जा आहिनि, को हिननि में फ़र्क़ु न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि खां तव्हां पुछी ॾिसंदव, इन्हनि जे मस्जिदनि में न को सलातो सलाम आहे, न को आंगूठा चुमींदा, न को नबी खे हाज़िर नाज़िर चवंदा, न को यारी खे हिलाल चवंदा। ॿ टे ॾिहाड़ा शुरू में नओं को फासंदो आहे त हुनखे चवंदा आहिनि भाई तुम जो चाहो भली करो, पर महीने 15 ॾींहं खां पोइ हिननि सां जेको गॾु हलंदो आहे सो ठिकर वहाबी थी वेंदो आहे या न आहे? अदा जेको बि हिननि सां गॾु हलियो सो वहाबी थी थो वञे। तव्हांखे एतबार न अचे त मां तव्हांखे जो किताब ॾेखारियां जंहिंजो नालो आहे तबलीगी निसाब। हुन में ज़िक्र जा फ़ज़ाइल, नमाज जूं फज़ीलतूं, हज जूं फज़ीलतूं, इहे जुदा जुदा चैप्टर हा। हिकिड़ो उन में बयान हो फ़ज़ाइल दुरूद, लेकिन अॼुकल्ह कढी छॾियो आहे। फ़ज़ाइल दुरूद वारो चैप्टर ई ख़तम करे छॾियो अथनि। छो भला भागा तव्हांजे अॻियनि मौलविन लिखियो हो 1980 ताईं तव्हां पढ़ाईंदा ॿुधाईंदा आहियो, पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडीअ खाधो आहे जो इहो दुरूद वारी फज़ीलत कढी छॾी अथव। पर जेकॾहिं आहे बि तब उन में लिखियो पियो आहे, मां ॾेखारियां। नऊज़ बिल्लाह हिननि जो मौलवी लिखे थो पियो त दुरूद ताज ऐं दुरूद लखी पढ़ंदड़ मुशरिक आहे। तबलीगी निसाब जे फ़ज़ाइल दुरूद में लिखे थो त दुरूद ताज पढ़ण वारो दुरूद ताज न पढ़े, दुरूद लखी वारो लखी न पढ़े। इन जे करे त हिन में अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शिरकी आहिनि। असां चवंदा आहियूं दाफ़िल बलाए वल वबाए वल कहत वल मरद वल अलम। असांजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा दर्द लाहींदो आहे। चओ नबी उम्मत जा दर्द परावन तलाहिण परेशानियूं, परावन तलाहिण परेशानियूं, नबी पाक मुझे जो निशानियूं। आओ या न ॾाढे त ॻाल्हि आहे। उम्मत जा दर्द केर थो लाहे? चो मुस्तफ़ा। हे था चवनि हे तबलीगी जमात वारा जेके रिध वांगुरु ग़रीब थी था हलनि, इहे ग़रीब न थी, इहे ज़ियाबुन फी सियाबिन, इहे कपिड़नि में बघड़ आहिनि। हे जेके खुला वहाबी आहिनि इहे एतिरा ख़तरनाक न आहिनि, छो त ईंदे ई पीरनि जी फ़क़ीरनि जी नूर जी इल्म ग़ैब जी मुखालफ़त कनि था। सभु को सम्झी थो वञे त हरामी आहे, पर हे अहिड़ा निभागा आहिनि जो मोमिन थी ज़ाहिर में सुठा थी करे माण्हुनि जो ईमान था ख़राब कनि। ख़ुदा असांखे हिन खां बचाए। चओ आमीन। मुसलमानो बचो,
पंहिंजे मस्जिदनि में अचण न ॾियो, इन्हनि जे टोलनि में न वञो, इन्हनि सां निमाज़ूं गॾु न पढ़ो, इन्हनि जी तबलीग वाइज़ न ॿुधो, इहे तव्हांखे ठिकर वहाबी बणाए छॾींदा। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, अॻे चवंदा हमारा मज़हब और सऊदी वालों का एक है। जागो था ला निंड अथव छा चवंदा क़ुरान मके में लथो, ईअं न सही, नबी मके में जाओ, नबी करीम ते मके में नबूवत नाज़िर थी, अल्हम्दुलिल्लाह उते मके में ॾिसो असां वारो मज़हब आहे। सम्झो था ला न, सऊदी वारा हिन खे ॾोकड़ ॾींदा हुआ, पैसा ॾींदा हुआ जाम, तव्हां असांजा हो वठो ॾोकड़ तबलीगूं कयो, कुछ सऊदी कुछ अमरीका, पैसा जाम मिलंदा हुआ। हिकिड़ो माण्हू सही, मैंने 2 साल का चिल्ला लिखवा दिया है। अरे तू 2 साल ॿाहिर माई किथां खाईंदी? अब आप समझो था लाइन, 6 महीना ॿाहिर माईअ जो केरु वारस आहे? छा अल्लाह रसूल ईअं चयो आहे छा त तूं 12 महीना ॿाहिर जो, 6 महीना ॿाहिर जो? मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे 2 ॾिहाड़ा ॿाहिर थी, 3 ॾिहाड़े वरी पंहिंजे घर जी सार संभाल न हुजे। पंहिंजे बच्चन जो भी तोते हक़ आहे, घरवारी जो भी हक़ आहे, अहल अयाल जो भी तोते हक़ आहे। हे सालन जा साल ॿाहिर हलिया वञनि। ऐं मुंहिंजा भाउ सऊदी वारा इहे मुग़ालते में हिननि जी ख़िदमत कंदा हुआ, पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हाणे सऊदी खां हिन खे मोचड़ो लॻो आहे। मूं वटि किताब मौजूद आहे, किताब जो नालो आहे अल कौलुल बलीग फित तहज़ीर मिन जमाअत तबलीग। 350 सिफ़न जो किताब आहे, अरबीअ में लिखियल आहे, रियाज़ में शाया थियो आहे, सऊदी हुकूमत शाया करायो आहे, मदीने जे वॾे आलिम लिखियो आहे, जंहिंमें लिखियो अथई त तबलीगी जमात वारा बेदीन आहिनि, तबलीगी जमात वारा मुनाफिक हन, तबलीगी जमात वारा इस्लाम जे लाइ नासूर हन। उन लिखियो आहे त तबलीगी जमात वारा जाहिल हन। ऐं लिखे थो त तबलीगी जमात वारनि जो मरकज़ देवबंद में आहे, उहे देवबंद वारा बि गुमराह त उन्हनि जे पुठियां लॻण वारा बि गुमराह। जेकॾहिं कंहिंखे शक हुजे मैदान में अचे, किताब मां ॾेखारियां थो, किताब न हुजे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। जे सऊदनि जी फतवा ॾेखारियां त पोइ मुल्ला इन जमात खे फिटो करे नओं दौर मुस्लमान थी कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। खामखा धोखे में न अचो त ग़रीब जमात आहे, मिस्कीन जमात आहे, न न, ये रिढ जे खल में बघड़ पक्का मुनाफिक। माज़अल्लाह माज़अल्लाह। इन तबलीगी जमात जो जंहिं बुनियाद रखियो हो मौलवी इलियास, हिकिड़ो अथव असांजो मौलाना मोहम्मद इलियास कादरी, दावत इस्लामी वारा, उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सुन्नी आहे, पर इत्तिफ़ाक़ सां हिन तबलीगी जमात जो जेको इलियास हो उन जो बि नालो इलियास हो, पर उहो कादरी न हो पादरी। सम्झो था न सही? उन्हीअ जी किताब आहे मलफूज़ात मौलाना इलियास, मां वटि मौजूद आहे। उन में लिखे थो त अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे, अल्लाह ताला मूंखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अबा छा ॿुधायो त तबलीगी जमात जो मौलवी नबियनि जहिड़ो थी सघे थो? ऐं हुन ईअं बि लिखियो आहे पंहिंजे मकातीब में त अल्लाह तबारक व तआला जो मुते करम आहे, जो रब मूंखां अहिड़ो कमु वरितो आहे जो उहो कमु नबी बि न करे सघिया। और मुजादा इनमो अंदाजो लगाए त ये जमात केड़ी गुस्ताख जमात आ, बेअदब जमात आ। असांजो अकीदो आ त असांजे मोहम्मद करीम जहिड़ो या कंहिं बि नबीअ जहिड़ो को थींदो ई कोन। हेठा चवनि तुमको मिसल अंबिया के उठाया गया है, ऐं इलियास तोखे नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आ। सच ॿुधा त असांजे नबी जहिड़ो को आहे? खुदा की रजा चाहते हैं दो आलम, खुदा चाहता है रज़ाए मुहम्मद। नबी जहिड़ो कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जी जेका मखलूक आहे सभु चवंदी आहे त अल्लाह राज़ी थिए, पर अल्लाह ताला चवंदो आहे मुंहिंजो मुहम्मद मिठो राज़ी थिए। रब छा चवंदो आहे? केरु राज़ी थिए? मुंहिंजो मिठड़ो हबीब राज़ी थे। हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार से फरमाइन था प्या, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी,
पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अड़े हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। सराकी समझो था लाए न, सराकी तहांजे मुल्क में घणी आ। अरब दा सोहना आया, चओ सुभान अल्लाह। अरब दा सोहना आया जल्लत सी गारो जल्दी, हूरा पैगावन सहरे आमद सरकार दी, आमद सरकार दी। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। या रसूल अल्लाह, ओ गफारी सदाइण वारा, गफारी पीर जा मुरीद सदाइण वारा, तोखे मुबारक हुजे जो तू हिकिड़े कामिल अकमल अल्लाह जे नेक वलीअ जो मुरीद आ। पर सुधुर सुधुर, तू पंहिंजे मुर्शिद जे तरीक़े खे फिटो न कर। तुंहिंजे मुर्शिद जो चवण हो त वहाबी काले कुत्ते आहिनि। मां पाण हिन करण सां ॿुधो, मां बुज़ुर्ग जी 3 दफ़ा ज़ियारत कई। कारा कुत्ता हुनखे चवंदो हो, ऐं बुज़ुर्ग मुंहिंजा सोहणा मुंहिंजे मुहम्मद अरबी जो नालो ॿुधी चुमंदो हो, आज़ान में चुमंदो हो। ऐं पंहिंजे शेर में बि चयो अथई, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अन्ना बशरदा शोर न मचा तू, विच यूहा दे दीद टिका तू, आवे भाईड़ा इंसाफ तपा तू, कुछ ता सोच सोचे दी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना। अब आज को सोहणे गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। चओ चओ चओ, जेको गफारी जो मुरीद आ सो अमरोटी जो मुरीद कोन थींदो। अमरोटी ठिकर वहाबी हो। मुंहिंजा प्यारा दोस्त हजरत पीर गफारी पक्को सुन्नी हो। चओ चओ पक्को आशिक रसूल हो, मोहम्मद करीम जो सच्चो आशिक हो। सजी जिंदगी बुजुर्ग सरकार जे सुन्नत जी खिदमत कई, हबीब जे दीन जी खिदमत कई, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक जी माण्हुनि खे तबलीग कंदो रहियो। अहिड़ो बुजुर्ग फैज़ वारो हो जेको सोहबत में आयो सो नेक बणिजी वेंदो। ओ गफारी सॾाइण वारा, पंहिंजे पीर जो तरीक़ो न फिटो कर। ए हिल कोई राज़ निराले आशिक ते माशूक विचाले, छोड़ो मसैले कुल जुज़ो वाले, छोड़ो मसैले कुल जुज़ो वाले, मुफ्त न उम्र खपैदी रहो, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद सल्लल्लाहु तआला चओ, जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा बि जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो जेकर चाही अहद को मिलना बाजू मुहम्मद रब को बोलना महज है अपने आप को रोलना चे तो मुझे नबी जी दामन छड़ी दे रब को न मिलंदी को न मिलंदी को न मिलंदी नबी छड़े खुदा मिलंदी ॾाढे ॻाल्हि हा हबीब जी दामन छड़ी दे बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सा कूड़ा कन कलाम बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को बियो नबी को बिना संभावणो खीरो विलोड़णो खीर में संभालना पवंदो त खीर ॼमंदो ई कोन बिना संभावणो खीरो विलोड़णो मुफ्त ला उम्र खपंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकंदी रहो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लैदी रहो जेकर चाही अहद को मिलना अब सच बुधा अब्दुल रहीम पीउ जी तारीफ़ थो करे पंहिंजे ॾाॾे जी तारीफ़ थो कयां कंहिं पंहिंजी क़ौम वारे जी तारीफ़ थो कयां पोइ अब्दुल रहीम डोकरी में अचे पोइ निभागा तूं सड़ी छो थो सदाए सुन्नी पघारू सुनन जू खा नजराना सुनन जा खा नमाजू सुनन जू खराब कर दांगी बूथ ते छो थी घुमई अब आहे या ना है सही तो चवां या गलत तो चवां अब अब्दुल रहीम जे करे डोकरी में अचे तो सुन्नी ठरंदा या बरंदा और जे मुंह ते दांगी घुमे छा समझ में ईंदो तो रोलो आ न सही आहे या ना है बेदीन जाहिल तोखे त सर्फ जी भी खबर काने बिस्मिल्लाह जे तर्जमे जी भी खबर काने का खुशामदड़ी खोदड़ा खुशामद करे तू टुकड़ो खाईंदो आ तोखे कड़ी शरीयत पाक जी खबर अरे तू मोहम्मद जे गुलामन सा न खौस पाड़ न पटाए पांजी सुनन जू नमाजू खराब करण वाला जाहिल तोखे कड़ी खबर आ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरका जी जेको सारीफ कंदो ताजे वार खे भी लोडो आहे असा जी सिफत था क्यों चो रसूलुल्लाह जी मदीने वारे साईं जा असा गुलाम आए असा मदीने वारे साईं जा लंघा चो असा नबी करीम जा लंघा मुस्तफा जा मीरासी अरे तू राज जो लंघो दोहल वजाए मानी खाइण वारा लोरा तो के कड़ी खबर असा मोहम्मद जे दरजा लोरा हूं हाँ या न असा नबी करीम जी सिफत सना करे पेट पालियूं था नबी जी सिफत सना करे इज्जत हासिल क्यों था नबी जी तारीफ करे खुदा के राजी क्यों था असा नबी जे दरजा लंघा तू राज जो लंघो खुशामद करे मानी खाइण वारा तुंहिंजी हैसियत जी मूंखे ख़बर आहे